मार्च 1967 वारो वाक़ियो सिंध जी शागिर्द सियासत में अणविसरंदड़ वाक़ियो आहे। 4 मार्च वारी उहा जदोजहद का ओचिती न फुटी हुई, पर सिंध में आमिरती डहकाव जो मजमूई रद्द अमल हुई। 4 मार्च वारे वाक़े खां अॻु सिंध जा सॼण वनयूंट ख़िलाफ़ मुतहरिक हुआ। सिंधी ॿोली खे तालीमी इदारनि मां नेकाली मिली रही हुई। शागिर्दनि तोड़े आम सिंधी बलोच, पठान ऐं बंगालियुनि जे हक़नि जी लताड़ कई पई वई। GM सैयद, कामरेड हैदर बख्श जतोई, काज़ी फैज़ मोहम्मद, कामरेड ग़ुलाम मोहम्मद लगारी, रसूल बख्श पलीजो ऐं शेख अयाज़ समेत सिंध जा शाइर, अदीब ऐं सियासी अॻुवान वनयूंट ख़िलाफ़ उथी खड़ा थिया ऐं सिंधी क़ौम खे मुनज़्ज़म करण जी जागृता मुहिम शुरू कई वई। सिंध सरापा एहतजाज हुई। शहरनि खां ॻोठनि ताईं उन तहरीक जो पड़ाॾो हो। अॻुवाननि खे जेलनि में बंदि करणु ऐं घरनि में नज़र बंदि करणु तोड़े इनक़िलाबी ऐं मज़ाहमती शाइरी ते आमिरियती पाबंदियूं पइजी रहियूं हुयूं। ओलह पाकिस्तान जे चइनी सूबनि पंजाब, सरहद, सिंध, बलोचिस्तान, खैरपुर ऐं बहावलपुर जी रियासतुनि खे गॾाए 11 दिसंबर 1954 ते वनयूंट जो ठहराउ हैदराबाद जे दरबार हाल में पास कयो वियो हो ऐं 1955 में मिड़नी रियासतुनि ऐं सूबनि खे गॾाए वन यूनिट मड़ियो वियो। 4 मार्च 1967 खां अॻु पाकिस्तान में आइन ठाहिण जो मसइलो हल थी न सघियो हो। ओभर ऐं ओलह पाकिस्तान में सूबाई तासुब वधी रहियो हो। केतिरा ई इलेक्शनी ऐं एहतजाजी इतिहाद जनम वठी ऐं टुटी चुका हुआ। मुल्क में कंहिं बि हुकूमत खे मुदो पूरो करणु न पए ॾिनो वियो। पूरी दुनिया जे अंदरि सियासी सूरत हाल हीअ हुई त दुनिया जे केतिरनि ई मुल्कनि, इराक़ में जुलाई 1958, मिस्र जुलाई 1952, बर्मा सेप्टेंबर 1958 जे आख़िरी हफ़्ते में मार्शल आऊं लॻी चुकियूं हुयूं। पाकिस्तान में 7 अक्टूबर 1958 ते मुल्क में मार्शल लॉ लागू कई वई। तॾो कि पाकिस्तानी सदर सिकंदर मिर्ज़ा आइन ख़त्म करण जो ऐलान करे मरकज़ी ऐं सूबाई असेंबलियूं टोड़े छॾियूं। सभिनी सियासी जमायतुनि ते पाबंदी लॻाई वई ऐं जनरल मोहम्मद अयूब ख़ान खे फ़ौज जो सुप्रीम कमांडर मुक़ररु कयो वियो। 27 अक्टूबर 1958 ते मार्शल लॉ जो ॿियो मरहलो आयो। सदर सिकंदर मिर्ज़ा खे लॾनि रवानो कयो वियो। वज़ीर आज़म जे उहिदे खे सदारती काबीना में ज़म करे फ़ौज जो सुप्रीम कमांडर जनरल मोहम्मद अयूब ख़ान मुल्क जो सदर बणिजी वियो। अयूब ख़ान जे सदर बणजण खां पोइ संदसि ख़िलाफ़ एहतजाज ढाका खां हैदराबाद जी घिटियुनि ताईं गूंजण लॻो। सिंधी ॿोली ऐं सिंधी शागिर्दनि ख़िलाफ़ साज़िशूं थियण लॻियूं। सिंध यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर हसन अली अब्दुल रहमान खे हटाए संदसि जाइ ते डॉक्टर सालेह कुरैशी खे हिकु गैर सिंधी कमिश्नर मसरूर अहसन जे चवण ते नओं वाइस चांसलर मुक़ररु कयो वियो। सिंधी शागिर्दनि सिंध यूनिवर्सिटी समेत सिंध जा समूरा तालीमी इदारा बंदि कराए कमिश्नर मसरूर अहसन ख़िलाफ़ हिकु आवाज़ थी एहतजाजनि जो सिलसिलो शुरू कयो। 4 मार्च 1967 वारे ॾिहाड़े सिंध यूनिवर्सिटी जी हासिल मां सिंधी शागिर्द कमिश्नर मसरूर अहसन खे हटायो जा नारा हणंदे हैदराबाद ओल्ड कैंपस ॾांहुं वधी रहिया हुआ त हाणोकी राजपूताना इस्पताल खां वठी फिल्टर प्लांट ताईं पुलिस अटाला शागिर्दनि मथां लठियुनि सां कड़की पिया। पुरअमन एहतजाज कंदड़ शागिर्दनि मथां गोड़ा गैस जा गोला छोड़िया विया। हैदराबाद जी हर घिटी अफ़रा तफ़री दाउन बसुनि जे शीशनि भञण जे आवाज़नि सां गूंजी पई। केतिरनि ई शागिर्दनि पिञारी कैनाल में टपा ॾेई जान बचाई। 207 खां वधीक शागिर्दनि खे पुलिस पकिड़े हथकड़ियूं हणी ट्रकुनि में खणी जेलनि में बंदि करे छॾियो। अहिड़े रियासती ॾाढ जे रद्द अमल में वन यूनिट ख़िलाफ़ तहरीक वेतर ज़ोर वरितो ऐं शागिर्दनि जी हिन तहरीक में हर तबिके हिसो वठणु शुरू कयो। 4 मार्च शागिर्द जदोजहद जी रिथाबंदी जो मर्कज़ सिंध यूनिवर्सिटी जी इंटरनेशनल हॉस्टल हुई, जितां फ़ैसिला थिया, नवां नारा ठहिया। हसन अली अब्दुल रहमान खे वापसि आणियो, वन यूनिट टोड़ियो, सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली बणायो ऐं कमिश्नर मसरूर खे नेकाली ॾियो ऐं पोइ पूरी सिंध में उहे नारा गूंजण लॻा ऐं पुतला सड़ण लॻा। 4 मार्च जी शागिर्द जदोजहद में GM सैयद, रसूल बख्श पलीजे, शेख अयाज़ ऐं ॿियनि शागिर्दनि जी पुठभराई पई कई त इस्तासाली क़ुवतुनि जूं सरगर्मियूं बि हिन तहरीक जो अणटुट हिसो हुयूं। 4 मार्च तहरीक जे नतीजे में हसन अली अब्दुल रहमान जी वापसी त मुमकिन न थी ऐं नई कमिश्नर मसरूर अहसन खे उन वक़्तु हटाइण जो को फरमान जारी थियो। पर 4 मार्च शागिर्द जदोजहद जे नतीजे में सिंध अंदरि शागिर्द सियासत मुतहरिक थी। एंटी वन यूनिट फ्रंट क़ाइमु कयो वियो, जंहिं वन यूनिट खे 1 जुलाई 1970 ते टोड़ायो वियो। 4 मार्च शागिर्द जदोजहद खां पोइ सिंधी मुतहदा महाज़ ऐं GA सिंध नौजवान मुतहदा महाज़ जनम वरितो। 4 मार्च तहरीक में हज़ारे सिंधी शागिर्दनि पंहिंजे मुतालबनि जी मनता लाइ हिन जदोजहद में हिसो वरितो, जिन में एडवोकेट यूसुफ लगारी सरवाणी कई, कामरेड जाम साकी, नवाब यूसुफ टालपुर, मुजीब पीरज़ादो, मसूद नूरानी, कामिल राजपुर,
लाला ख़ालिद रफ़ीक, एजाज़ कुरैशी, GN मुग़ल, ख्वाजा सिकंदर, कादिर नवाज़ कुरैशी, शकूर दाऊद पोटरे, नवाज़ भुट्टो, काज़ी ख़िज़र हयात, कुर्बान पंवर ऐं ताज मोहम्मद सोलंकी समेत गुमनाम किरदार हिन तहरीक जो हिस्सो रहा। 4 मार्च तहरीक में गिरफ़्तार शागिर्दनि खे जेलनि मां आज़ाद कराइण लाइ सिंध जे मशहूर कानूनदान मरहूम मोहम्मद मेमण, रसूल बख्श पलीजो, हमीद सिंधी, सत्तार पीरज़ादे, अमानुल्लाह अब्बासी, ग़ुलाम हैदर मेमुण, उस्मान अबड़ो ऐं ॿियनि वकीलनि पिणु भरपूर शागिर्दनि जो साथ ॾिनो। 4 मार्च तहरीक में सिंध जे नाले वारे सहाफ़ी ऐं तजज़ीहनिगार GN मुग़ल, प्रोफेसर एजाज़ कुरैशी, डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच पिणु अहम किरदारु अदा कयो। जॾहिं त 4 मार्च तहरीक में रुकावटुनि बावजूदि सिंधी अख़बारूं शागिर्दनि ऐं पुलिस विच में चकरियुनि जूं तस्वीरूं ऐं ख़बरूं पिणु शाया कंदियूं रहियूं ऐं सहाफ़ियुनि पिणु पंहिंजो भरपूर किरदारु अदा कयो। 4 मार्च तहरीक शागिर्दनि जी जदोजहद लाइ शुरूआती ॾाको हुयो। 4 मार्च शागिर्दनि जी जदोजहद शागिर्दनि जे एहतजाज जो हिकिड़ो अनोखो मिसाल हो। सिंधी शागिर्दनि जी 4 मार्च वारी शागिर्द जदोजहद सिंध जी सियासत में नवां लाड़ा मुतारिफ़ कराया, पर अफ़सोस जो तॾो के गवर्नर मीर रसूल बख्श टालपुर हिन जदोजहद जी यादगार तौरु हिकु पथर लॻायो, सो बि हाणे न रहियो आहे। न रुॻो एतिरो, पर 4 मार्च खे शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे इक़्तिदार में अचण खां पोइ हिन तहरीक खे योम जमहूरिया तौरु मल्हायो, पर इहो सिलसिलो अॻिते हली बंदी न पर 4 मार्च जी अहमियत खे ई घटायो वियो ऐं हिन वक़्त ताईं तॾोकनि हेकड़ ॿेकड़ किताबनि खां सवाइ को बि जोॻो मवाद 4 मार्च तहरीक मुतलिक़ पढ़ण लाइ मौजूदु न आहे ऐं उन वक़्त जा लिखियल किताब पिणु मार्केट मां गुम थी चुका आहिनि ऐं नई इंटरनेट ते हिन तहरीक मुतलिक़ को मवाद आहे। जॾहिं त 4 मार्च 1967 सिंध जी शागिर्द जदोजहद खां 8 महीना 1 साल पोइ सिंधी शागिर्दनि वांगुरु 7 नवंबर 1968 ते रावलपिंडी ऐं पेशावर में शागिर्द आमिरियत ख़िलाफ़ हिकु आवाज़ थिया, जंहिंखां पोइ शागिर्दनि जी मालिकी लाइ शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो ते पहुतो ऐं उनखे पोइ उतां गिरफ़्तार कयो वियो। अहिड़े नमूने जॾहिं तारीख़ जे वर्कनि में झाती पाइजे थी त 4 मार्च शागिर्द जदोजहद न रुॻो सिंध में पर पूरे मुल्क में ऐं लंडन खां ढाका, रावलपिंडी खां पेशावर ताईं 60 वारो पूरो ॾहाको शागिर्द सियासत जे उरूज वारो ॾहाको हो, पर अफ़सोस सिंध में हाणे 4 ॾहाकनि खां वठी 4 मार्च जहिड़ी शागिर्द जदोजहद नज़र न पई अचे ऐं नई शागिर्द पंहिंजूं तवानायूं तारीख़, फ़लसफ़े, साइंस, सियासत ऐं सियासी तंज़ीम खे मुयसर ऐं अवाम दोस्त बनाइण लाइ सर्फ़ करे रहिया आहिनि ऐं अॼोके शागिर्द खे 4 मार्च 1967 जी तारीख़ी जदोजहद खे मिसाल बणाए नए सिर जदोजहद करणी पवंदी ऐं तारीख़ सिंध जे सॼणनि ऐं शागिर्द थुरियुनि जे रखवालनि खे कॾहिं कोन बख़्श कंदी।